जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं सखर शहर में, जिते साले पट जे हिकिड़े बेगुनाह खे नाक जेको आहे सहाफ़ी खे क़तल कयो वियो हो, जंहिंजे क़तल जे ख़िलाफ़ु सिंध सहाफ़ी इतिहाद पारां साईं नेमत खोड़ो जी अॻुवाणीअ में हिकु पैदल लॉन्ग मार्च साले पट खां शुरू कयो वियो, जेको हींअर सखर हाई कोर्ट जे आॾो धरणो हणी वेठो आहे ऐं हू इंसाफ़ जी घुर करे रहिया आहिनि। अचो त हिन धरणे में मौजूदु शरीक माण्हुनि खां पुछूं त हू जेको आहे हिन धरणे खे कीअं ॾिसनि था ऐं हिन क़तल खे कहिड़ी नज़र सां ॾिसनि था ऐं हू छा था चवनि पिया। अजय जे लाइ जेके मुश्किलात अॻ में पैदा थिया हुया, उन जे क़तल खां पोइ बि पैदा थियनि था, इनशाला उहे सभु कड़ियुनि खे असां टोड़ींदासीं। ऐं हींअर असां पुलिस खां मायूस थी करे सखर हाई कोर्ट जे ॿाहिरां धरणो हयो आहे ऐं इनशाला असांखे उमेदु आहे त कोर्ट जेको आहे इंसाफ़ वारो फ़ैसिलो कंदी ऐं हिकिड़ी GIT जोड़े करे उन जे कातिलनि खे ज़ाहिर ऐं वाइको कंदी। अॼु पाण हीअ एहतजाज जेको कयो आहे उहो शहीद अजय कुमार लालवाणी जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ कयो आहे। हीअ हिकिड़ो सुठो नौजवान हो, सुठो लिखंदो हो ऐं वरी ॻाल्हि इहा त हक़ सच लिखंदो हो अख़बार में ऐं सोशल मीडिया ते, पंहिंजे इलाइक़े जो आवाज़ हो। इहा ॻाल्हि वॾेरनि खे ऐं पुलिस खे, बदनाम ज़माना वॾेरनि खे ऐं बदनाम ज़माना पुलिस खे ऐं उन्हनि जे गठजोड़ खे नेक्सस खे पसंदि न आई ऐं माफ़िया हुनखे मारे छॾियो। माफ़िया सम्झो त अजय मरी वियो, पर असां अॼु साबित करे ॾेखारियो त सिंध जो हर सहाफ़ी अजय कुमार आहे। हज़ारे सहाफ़ी दोस्त गॾु थिया आहिनि, उन्हनि जो मां शुक्रगुज़ार आहियां। ऐं मां बार बार इहा ॻाल्हि कयां पियो त भई मूंखे हिकु तरफ़ मां सदमे में वकोड़ियल आहियां पंहिंजे सहाफ़ी सथ जे साथीअ जे बेरहमाने क़तल ते। मूंखे कारो लिबास पातल आहे, मां ॾुख में आहियां, गम में आहियां, पर ॿिए तरफ़ मूंखे अॼु ख़ुशी बि आहे त अजय कुमार लालवाणीअ जो लाल लहू जेको आहे उहो इनक़िलाब लाहे रहियो आहे, इनक़िलाब आणे रहियो आहे। हुननि सम्झो त अजय मरी वेंदो, पर अजय जी ज़िंदगी जेका, अजय जी क़ुर्बानी जेका आहे ॿियनि सहाफ़ियुनि जे तहफ़ुज़ जी ज़मानत बणिजी वई। पाण इन एहतजाज खे अॻिते वठी हलंदासूं ऐं हीअ तहरीक तेसि ताईं जारी रहंदी जेसि ताईं न रुॻो कातिल गिरफ़्तार न थींदा, पर सभिनी सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ न मिलंदो ऐं अहिड़ा ख़ासि क़ानून न पास कया वेंदा, तेसि ताईं असांजी हीअ तहरीक जारी रहंदी। हिन माशरे में जॾहिं माण्हू हक़ सच चए थो, ख़ासि तौर ते जिन जे हथ में कलम आहे, जेके उन्हनि जे ज़ुल्मनि खे वाखो चिटो कनि था आम माण्हुनि जे आॾो, उन्हनि खे अहिड़ी बेदर्दी सां राहत ऐं हटाइणु। असीं सम्झूं था त जेके चूंडियल नुमाइंदा या जेके बाअसर पुलिस अख़्तियारियूं उहे नथा चाहिनि त को उन्हनि जी करप्शन वाखी थिए, आवाम जे आॾो हक़ सच ज़ाहिर थिए। तंहिंजे करे असां अॼु हिते गॾु थिया आहियूं मज़लूम सां साथ ॾियण लाइ ऐं ज़ालिम खे कैफ़े किरदार ते पहुचाइण लाइ। इन करे हर सूरत में, हर हाल में असां इहा कोशिशि कंदासीं त ज़ालिम हर सूरत में कैफ़े किरदार ते पहुचे ऐं शहीद अजय लालवाणी खून सां इंसाफ़ थिए। तव्हां धरणे में मौजूदु हिन धरणे जे सरवाण साईं नेमत खोड़ो ऐं जिस्कम जे अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी समेत मौजूदु ॿियनि शिरकान जा ख़्यालात ॿुधा। हुननि जो चवणु आहे त हीअ सिर्फ़ु हिकु अजय लालवाणीअ जी शहादत न आहे, हिकु अजय लालवाणीअ जो खून न आहे, पर हीअ पूरे इंसाफ़ जो खून आहे ऐं हीअ उन्हनि कलम धणियुनि जो खून आहे जेकी हक़ सच लाइ विड़ी रहिया आहिनि। ऐं हुननि पंहिंजे अहद खे वरजाईंदे चयो आहे त असां हर सूरत में अजय जे खून खे लुढ़ण न ॾींदासीं ऐं हिन खून जो जेको आहे सो मुकमिल तौर ते पलो कयो वेंदो। ऐं असां कोर्टुनि जे दरवाज़े ते इन करे आया आहियूं त सखर पुलिस खां असांखे का बि उमेद कोन्हे, उहा धुर बणियल आहे। जेतिरे ताईं अजय जा कातिल पंहिंजे केफ़रे किरदार ते न पहुचंदा, ओतिरे ताईं असां ख़ामोशी सां न विहंदासीं। हीअ तहरीक जेका शुरू थी आहे उहा अजय जे खून सां शुरू थी आहे ऐं इनशाला अमन भलाई ऐं सचाई जे बरक़रार थियण ताईं, जिते ताईं हिते ज़ुल्म ऐं ॾाढ हूंदो, हीअ तहरीक जारी रहंदी उन्हनि जे ख़िलाफ़। कैमरामैन गुलाबड़ो सां गॾु अमर सिंधी, जेकब न्यूज़, सखर।